नवदेरो वेझो गढ़ी खुदाबख्श भुट्टो में मोटरसाइकिल चोरी की गाल सां लगारी बिरादरी जी बिंदरनि में छेड़े दौरान 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, खेनि अस्पताल मुंतकिल कयो वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया नवदेरो वेझो गढ़ी खुदाबख्श भुट्टो में मोटरसाइकिल चोरी की गाल सां लगारी बिरादरी जी बिंदरनि में छेड़े दौरान 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, खेनि अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मियुनि में अब्दुल हफ़ीज़, कामरान लगारी, नासिर रहमान ऐं मुजीबुर रहमान लगारी शामिल आहिनि। वधीक इन जा तफ़सील मालूम कयूं था नवदेरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी पहिरां नवदेरो भरिसां गढ़ी खुदाबख्श भुट्टो में मोटरसाइकिल चोरीअ जी ॻाल्हि तां लिगारी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो। जहिड़े में लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो, जॾहिं त जहिड़े में हिक ई धुर जा 4 ॼणा जंहिंमें हफ़ीज़, कामरान लिगारी, नासिर ऐं मुजीब लिगारी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे नवदेरो अस्पताल आंदो वियो, जिन खे वधीक इलाज जे लाइ लाड़काणो जी चाड़का अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मी कामरान ॿुधायो त सजाद लिगारीअ वारनि जी मोटरसाइकिल चोरी थी, जंहिंजो कूड़ो इल्ज़ाम असां मथां लॻायो हुयो, जंहिं करे अॼु ज़ाहिद लिगारी, इमदाद, इमरान ऐं ॿियनि पंहिंजनि साथियुनि सां गॾिजी करे असां मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। जॾहिं त हिन वक़्त ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। जी ताहिरा, महिरबानी अव्हांजी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।